लालचुनि जो हिकिड़ो अहिड़ो समुंड आहे जंहिंमें सभई तरी रहिया आहिनि, ॿेड़ा हकले रहिया आहिनि, घुराबनि ते चढ़ी रहिया आहिनि, जंहिंखे जेको हथु अची रहियो आहे हू खणी रहिया आहिनि। ऐं उते हिकिड़े माण्हू खे चौखंबो ॿधी ऐं उनखे हिकिड़ो ॿियो माण्हू उन समुंड में उछलाए थो ऐं चवेसि थो त तूं इन समूरे जहान में को बि अहिड़ो कमु न कजांइ जेको इंसानियत जे ख़िलाफ़ु हुजे, जेको क़ौम जे ख़िलाफ़ु हुजे, जेको वतन जे ख़िलाफ़ु हुजे, जेको ज़मीर जे ख़िलाफ़ु हुजे, उहो कमु न कजांइ। महबूबो हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध ऐं जिए आलम इंसानियत। इहो जेको समुंड आहे जंहिंजो अॻियां बैत आउं पढ़ां थो, जंहिंमें लतीफ़ साईं जंहिंजो ज़िक्र करे थो, उहो समुंड जंहिंमें अॼु असां मौजूदु आहियूं। हिकिड़ा उहे बाज़मीर इंसान आहिनि जेके तनहा आहिनि जो शिकार आहिनि, कुंडूं वठियो वेठा आहिनि ऐं समाज खां मायूस थी ऐं समाज जी जेका नाउमीदी आहे उन्हनि अज़ीम हस्तियुनि खे झोरे रखियो आहे, जेके हिन समाज जे लाइ तमामु घणो कुझु करणु चाहिनि था, जेके हिन समाज खे हसीन ॾिसणु चाहिनि था, जेके हिन समाज खे सुहिणो ऐं शानाइतो ॾिसणु चाहिनि था, उहे कुंडूं वठियो वेठा आहिनि। ऐं हिकिड़ो अहिड़ो जहान जुड़ी पियो आहे, समुंड हिकिड़ो अहिड़ो जुड़ी पियो आहे जंहिंमें सभई माण्हू वञनि था ऐं पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कनि था, पंहिंजो लालचुनि जो जहान पूरो कनि था। ऐं पैसे जी लालच आहे ऐं मुफ़ादनि जी लालच आहे, पोइ वतन हलियो वञे त हलियो वञे, धरती हली वञे त हली वञे, क़ौम हली वञे त हली वञे, ज़मीनूं हलियूं वञनि त हलियूं वञनि, जबल हलिया वञनि त हलिया वञनि, दरिया हलिया वञनि त हलिया वञनि। पर आउं लैंड क्रूज़र ते चढ़ी घुमां, मूंखे वॾो बंगलो खपे ऐं मूंखे वॾा महल ऐं माड़ियूं खपनि, मुंहिंजे अॻियां नौकर चाकर चूकर उहे घुमनि, भले पोइ धरती हली वञे त हली वञे, जेको फ़लस्तीन सां कमु थी रहियो आहे अॼु ॾिसी रहिया आहियूं। भिटाई साईं हूअं बिज़ाहिरनि त इहो बैत तव्हांखे मिजाज़ जो बैत लॻंदो, पर हक़ीक़त में इन बैत जे पोयां हिकिड़ी वॾी माना आहे। हूअं अकुल जे लिहाज़ खां जेकॾहिं असीं हिन बैत ते थोरो बि गौर था करियूं त ॻाल्हि सम्झ खां चढ़ियल आहे। सच पुछो त ॻाल्हि माना हैरत में विझण जहिड़ी आहे, माना हैरत में माण्हू पइजी थो वञे त भिटाई साईं हीअ ॻाल्हि करे कहिड़ी थो, छा थो असांखे सम्झाइणु चाहे, कहिड़ी ॻाल्हि करणु थो चाहे, उहा ॻाल्हि असांखे सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे। लतीफ़ साईं फरमायो, मूं पिरिन ॿधी विधो ॿार में, मूंखे पंहिंजे महबूब चौखंबो ॿधी ऐं पाणीअ में उछलायो, ॿार में उछलायो हेठि। उभा ईअं चवनि त मछुण पांद पुसाईं, उभा ईअं चवनि त मछुण पांद पुसाईं। यार ॻाल्हि त ॾिसो, मूंखे पंहिंजे महबूब चौखंबो ॿधी उन पाणीअ में उछलाए छॾियो आहे ऐं मूंखे चवे थो त पांद मतां पुसायो अथई। हाणे पाणीअ में पवण खां पोइ, पाणी में उछलाइजण खां पोइ माण्हूअ जो पांद न पुसे, इहो मुमकिन आहे? गौर करियो हिन शइ ते त हीउ जेको अज़ीम मुफ़क्किर आहे, जेको तारीख़ अव्हांखे सुखड़ी करे ॾिनो आहे, लतीफ़ साईं सिंध जे तारीख़ जी उहा ख़ुशकिस्मती ऐं उहा अज़ीम सुखड़ी आहे जो जेकॾहिं असां हुनजी फ़िक्र खे सम्झण जी कोशिशि कयूं न त सच पुछो असीं अलाए किथे वञी पहुचूं, अलाए कहिड़ियूं असीं मंज़िलूं माणियूं। पर बदकिस्मती आहे त असां उनखे ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं, सम्झण जे लाइ तयारु न आहियूं। असां हिकु अहिड़े पंध ते हली पिया आहियूं जेको पंध लालचुनि जो पंथ आहे। हाणे हिन बैत में सिधी ॻाल्हि पई आहे, अॼोकी समाजी हालतूं जॾहिं असीं 2024 में हलूं था, अॼोके समाजी हालतुनि खे ॾिसूं था त गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां वठी जेको थी रहियो आहे, इनफरादियत जो शिकार थी चुका आहियूं। हर माण्हू बसि इन चकर में आहे, जंहिंखे 2 अखर लिखणु अचनि था, जंहिंखे 2 अखर ॻाल्हाइणु अचनि था, ऐं जेको माण्हू थोरो थको उथे वेहे थो, बसि उहो इन चकर में आहे त कीअं बि करे पैसा गॾु कयां, दौलत गॾु कयां। विसारे वेठा आहिनि माण्हू त दौलत सिर्फ़ु नोटनि जो नालो न थींदी आहे, यादि रखणु खपे। दौलत किरदार जो नालो बि थींदी आहे, दौलत इंसानी ख़िदमत जो नालो बि थींदी आहे,
दौलत पंहिंजे वतन सां इश्क जो नालो बि थींदी आहे, दौलत पंहिंजे क़ौम सां इश्क जो नालो बि थींदी आहे, दौलत पंहिंजे धरतीअ सां इश्क जो नालो बि थींदी आहे। इहे बि उहे नोट आहिनि जेके कंहिं बैंक में जमा नथा कराए सघिजनि। उहा तारीख़ जी हिकिड़ी अहिड़ी बैंक आहे, हिकिड़ी अहिड़ी बैंक आहे तारीख़ जी, जो उन में जॾहिं उहे जमा थिया त जेसि ताईं इंसानी नसुल मौजूदु आहे तेसीं ताईं उहो जेको मुनाफ़ो आहे ऐं उहा जेका दौलत आहे उहा कॾहिं बि खुटणी न आहे। हाणे लतीफ़ साईं तारीख़ जी उन अज़ीम बैंक में किरदार जी उहा दौलत गॾु कराए थो, जेका दौलत क़ौमुनि जी तक़दीर खे तब्दील कंदी। हिकिड़े आदर्शी इंसान खे चवे थो, आदर्शी इंसान जे लाइ जेका हू ॻाल्हि करे थो, जेका ग़ैर मामूली ॻाल्हि करे थो, मूंखे मूं पिण ॿधी विधो ॿार में, मूंखे पंहिंजे महबूब, पंहिंजे अॻुवान, पंहिंजे नज़रियाती लीडर मूंखे चओ खंभो ॿधी वरितो आहे ऐं मूंखे उछलायो अथसि त वञ इन लालचुनि जे समुंड में वञ, इन लालचुनि जी ॿार में लही पओ, जिथे केरु कंहिंजो कोन्हे, जिथे दौलत ई सभु कुझु आहे, जिथे दौलत ई गैरत आहे, जिथे दौलत ई हुननि जो मशीन आहे, जिथे दौलत ई हुननि जो मक़सदु आहे, वञ उते पंहिंजो पांधु न पुसाइजांइ। केॾी वॾी ॻाल्हि आहे, अचेव थी ॻाल्हि सम्झ में, मुंहिंजा महबूब अचेव थी ॻाल्हि सम्झ में, पांधु मतां पुसायो अथई। यानी हिकिड़ो अहिड़ो इम्तिहान आहे, हिकिड़ो इंसानी तारीख़ जो, यानी इंसान जे ज़मीर जो हिकिड़ो अहिड़ो इम्तिहान में लतीफ़ साईं विझे थो, जंहिं इम्तिहान में जेको पास थी निकितो, यादि रखो, जेको पास थी निकितो तारीख़ जी बैंक में किरदार जी दौलत उन जी गॾु थियणी आहे, उन्हनि जी न जेके अवामी टैक्स जा अरबियूं रुपया गिड़काए ऐं वॾा थुल्हा पेट करे ऐं हिन धरतीअ जे माण्हुनि खे बुखियो रखनि था, उन्हनि जो तारीख़ जी बैंक में कुझु बि जमा थियणो न आहे, न ई उन जे लाइ को अकाउंट खुलणो आहे, न ई उन जे लाइ को चेक बुक इशू थियणो आहे। हीअ दौलत किरदार जी दौलत आहे, नोटनि वारी दौलत न आहे। हीअ उन्हनि नोटनि अरबनि खरबनि किरोड़नि वारी दौलत न आहे, हीअ किरदार जी दौलत आहे जेका कॾहिं बि मरणी कान्हे का। हाणे हिन बैत में लतीफ़ साईं मिजाज़ खे जेकॾहिं असीं छॾियूं, ॿियनि पासनि खे असीं छॾियूं, जेकॾहिं हिन बैत मां समाज खे तलाश करियूं त लतीफ़ साईं असांखे इहा हिदायत बीठो करे त तोखे हिकिड़ो अहिड़ो इंसान बणिजणो आहे, तोखे हिकिड़ो अहिड़ो किरदारु बणिजणो आहे, तोखे हिकिड़ी अहिड़ी हस्ती बणिजणो आहे। हस्तियूं आहिनि अहिड़ा माण्हू जेके बेईमानी जे बदतरीन दौर में पंहिंजी दयानतदारी, पंहिंजे ईमान खे सलामत रखनि था, पंहिंजे सचाइनि खे सलामत रखनि था। इहे माण्हू अज़ीम आहिनि, तारीख़ जा इहे तमामु वॾा माण्हू आहिनि, जिन जेके चाहिनि त अलाए छा छा करे सघनि था, ऐं जिन पंहिंजो ज़मीर विकियो ऐं जिन चाहियो उन्हनि अलाए छा छा करे बि ॾेखारियो ऐं करे बि छॾियो। ॾिसो था न, हिते खोड़ सारी ख़ल्क़ हली रही आहे ऐं उहा ख़ल्क़ काल्ह किथे हुई, अॼु किथे आहे, काल्ह कहिड़ी जॻह ते बीठी हुई, काल्ह चांहि जी ढुक जे लाइ परेशानी, अॼु उहा लैंड क्रूज़र में चढ़ी घुमे थी, वॾी वॾी फॉर्च्यून गाॾी में चढ़ी घुमे थी उहा ख़ल्क़, ऐं वतन जो वजूद दाव ते लॻल आहे। इते इहा हिदायत जेका आहे, हादीअ जी जेका हिदायत आहे, रहबर जी जेका हिदायत आहे, मुफ़क्किर जी जेका हिदायत आहे, उन हिदायत खे सम्झण जी ज़रूरत आहे त उन में हू कहिड़ी हिदायत करे थो। ॿधी विधई ॿार में विधई, समाज जी उन ॿार में विधई जेको समाज तमामु घणो बदबूदार थी चुको आहे, लालचुनि जी बदबू उन में आहे ऐं रिश्तनि जी टोड़ फोड़ जी बदबू उन में आहे, मतिलबु त सभई ऐब उन में आहिनि। उन में हुनखे विधो अथसि त वञी इन्हनि खे वेंचार, इन गंद मां साफ़ कर। ईअं न थिए जो पंहिंजो पांधु पुसाए वेही रही, पाण खे अछो उजरो रखिणो अथई, हर क़ीमत ते मथां तूं उन्हनि जो हिसो थी वञी। ऐं ईअं थियो आहे असांजे समाज में त केतिरा माण्हू उन्हनि जो हिसो थी विया आहिनि, उन्हनि बेईमाननि, उन्हनि वतन फ़रोश माण्हुनि जो हिसो थी विया आहिनि, आदर्शनि जे नाले ते जिन पंहिंजूं ज़िंदगियूं अलाए किथे किथे गुज़ारियूं, जेलनि में गुज़ारियूं, सख़्तियुनि में गुज़ारियूं, पर उहे बि लालचुनि जा वात गिड़काए वियूं।
उन्हनि माण्हुनि खे भई लालचूं खाई वियूं उते लतीफ़ सां हिदायतूं कर त इहो तुंहिंजो इम्तिहान अथई जॾहिं समाजी हालतूं इन नहज ते पहुचनि जो माण्हू बेईमानी खे नसुबुल ऐन बणाए छॾनि तॾहिं पंहिंजो बांध न पुसाइजांइ मुंहिंजा सॼणो ही का नंढड़ी हिदायत कान्हे का मूंखे मूं पिरियुनि ॿधी विधो ॿार में उभा ईअं चवनि त मच्छुण बांध पुसाईं मूंखे ॿार में विझी छॾियऊं ऐं चयऊं त ख़्यालु कजांइ बांध न पुसाइजांइ मता तुंहिंजा कपिड़ा भिॼी पवनि मता पंहिंजो पाण खे भिॼाए रखी पाणीअ में लहिजे न भिॼजे इहो ई वॾो इम्तिहान आहे ऐं इहा ई वॾी जिदोजहद आहे इहो ई सभु कुझु आहे हिकु आदर्शी इंसान जे लाइ लतीफ़ साईं अहिड़े क़िस्म जा सबक़ ॾिए थो ऐं असांजे समाज खे अहिड़नि आदर्शी इंसाननि जी एॾी ज़रूरत आहे अॼु जे दौर में अॼु जूं जेके हालतूं आहिनि अॼु जी हालतुनि में एॾी ज़रूरत आहे जंहिंजो तसवर बि नथो करे सघिजे मुंहिंजा सॼणो लतीफ़ टीवी जो मक़सदु ई इहो आहे त पंहिंजे सम्झ ऐं पंहिंजे अकुल मूजिबि अव्हां जूं अखियूं खोलियूं वञनि समाज जूं अखियूं खोलियूं वञनि समाज खे यादि ॾियारियो वञे त हीअ जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी तमामु मुख़्तसिर आहे हिन जूं अयाशियूं एतिरियूं अहम कोन्हनि ऐं हिन जूं अयाशियूं इहे आहिनि त तव्हां पंहिंजे आदर्शनि जी तकमील जे लाइ सभई सख़्तियूं सही पंहिंजे तकमील ते पहुचो पंहिंजे मक़सदनि जी हासिलात जे लाइ उन सगर में यानी उन राह में तव्हां पंधु करियो ऐं पंधु कंदा रहो त जीअं तव्हांजा नसुल ग़ुलामीअ खां बची पवनि ऐं ज़ुल्म जबर इस्तहसाल खां बची पवनि मूंखे उमेदु आहे त तव्हां लतीफ़ टीवी जो साथ ॾींदव ऐं लतीफ़ टीवी सां सहकार कंदव को सहकार ॿियो नथो घुरिजे सिर्फ़ु ॿुधो असांखे ऐं ईंदड़ वक़्त में वॾा वॾा ॾाहा तव्हांखे लतीफ़ टीवी ते मिलंदा ऐं जेके तव्हांखे समाज जे तमामु घणनि पासनि ते ॻाल्हाईंदे नज़र ईंदा ऐं फ़िक्र लतीफ़ जी रोशनी में ॻाल्हाईंदे नज़र ईंदा सो मूंखे उमेदु आहे त अव्हां दोस्त सहकार कंदव सदाई ख़ुशि हुजो सदाई आबाद हुजो इज़तुनि सां जियो वक़ार सां जियो ऐं पंहिंजी अज़मतुनि सां जियो हक़ मौजूदु जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसान